जेॾी महिल सदर अयूब जे वक़्त में जेका जंग लॻी हिंदुनि कसम खयो त असां पंहिंजो ही झंडो वञी सुबुह जे टाइम ते लाहौर जे किले ते इंडिया जो झंडो चाढ़ींदासीं। उहा राति हुजे हिंदू सवे टैंकूं सवे लश्कर वठूं ऐं लाहौर ते चढ़ाई जो वाइदो करे पंहिंजे गीता जो कसम खणी निकिता। उहा ई राति हुई हजरत मौलाना अब्दुल गफूर मदनी रहमतुल्लाह अलैह पीर कुरैशी रहमतुल्लाह अलैह जो खलीफ़ो हो। ॾिठई त मुंहिंजा सुहिणा हबीब बुराक ते सवार आहिनि, तकड़ा तकड़ा वञनि। अॻियों बीह रहियो या रसूल अल्लाह, इलाही ॾींहं थी विया आहिनि, ज़ियारत न कई अथम। महबूब केतिरा ॾींहं थी विया आहिनि, दर्शन न थियो आहे। महबूब थोरो बीह जो मां ज़ियारत करे वठां। साईं फरमाइनि था अब्दुल गफूर मुंहिंजो रोक रस्तो न रोक, मुंहिंजे पाकिस्तान ते हिंदुनि हमलो कयो आहे, मुंहिंजे पाकिस्तान ते दुश्मन चढ़ाई करे रहिया आहिनि, मां उन्हनि जी मदद जे लाइ वञी रहियो। हिंदुनि जे अंग्रेज इंडिया जे पायलटन जूं शाहिदियूं अॼु ताईं बि इंडिया ऐं पाकिस्तान जे तारीख़ जे किताबनि में मौजूद आहिनि त इंडिया जा पायलट पिया चवनि त मुस्लमाननि वटि इहा हले कहिड़ी फौज आहे, सावन कपिड़नि सां हीअं निशानो करे जेॾी महिल जामशोरे जे पुल ते असां बम उछलायोसीं त को सावन कपिड़नि वारो आयो जेको बम झोलीअ में खणी बीह रहियो। उन टारगेट ते पहुचण कोन ॾिनई। जेॾी महिल असां फलाणी पुल खे पिया निशानो कयूं त असांखे ॿ पुलूं पियूं नज़र अचनि। नक्शे में असांखे टारगेट में मिलियल हिकिड़ी पुल आहे पर नज़र ॿ पुलियूं पियूं अचनि। असांजो रेडार कमु न पियो करे। ॾिसूं पिया जेॾी महिल हीअं ॿिन्ही पुलुनि ते बम उछलायोसीं त विच में ॾिठोसीं त सब्ज़ पोशाक वारा आया जन झोली में बम खे झले विया।